सिंध जे इलाइक़े अछड़े तरह सां वास्तो रखंदड़ हिंगोरो बिरादरीअ जे औरतुनि जा रिश्ता न थी रहिया आहिनि, नई खेनि को रिश्तो ॾियण लाइ तयारु आहे, छो त हुर जमात जे ख़लीफ़नि संदनि हथ बंदि करे छॾियो आहे, यानी संदनि समाजी बाइकॉट कयो वियो हो। ॻोठाणे साधवी हिंगोरो जो वास्तो हुर जमात सां आहे, जंहिं जो रूहानी पेशवा पीर पागारो आहे। खिपरे जे ॻोठ खाड़की हूंदो फ़क़ीर ॻोठ में 40 घर आहिनि ऐं संदनि ज़मीन आहे, पर कंहिं फ़ैसिले ते हिननि इनकार कयो त संदनि हथ बंदि कयो वियो हो। 2012 खां संदनि कुटुंब समेत 12 ॼणनि जा हथ बंदि कया विया। इहा रवायत पुराणे दौर खां हली रही आहे। जेकॾहिं को फ़ैसिले खां नाहे मञींदो त उन जो समाजी बाइकॉट कयो वेंदो आहे। मुतासिर हाशिम हिंगोरो मूजिब हथ बंदि थियण बाद संदनि ज़ाल हिन परेशानीअ में बीमार थी पई आहे त हाणे छोकिरियुनि जा रिश्ता कीअं थींदा, इन परेशानीअ में हू अलाडाणो करे वई। संदनि चवण हो त 8 नारियूं नौजवान थी वियूं आहिनि, पर शादी नथा कराए सघूं, छो त ख़लीफ़ा असांजे माइटनि खे चई रहिया आहिनि त जिन रिश्तो कयो उन्हनि खे हुर जमात मां कढी छॾींदा। हिननि समूरे मामले खां पोइ पीर पगारे नोटिस वरितो ऐं कमेटीअ जे अॻूणे मेंबर खे इन ॾिस में हिदायतूं कयूं वयूं। ज़रियनि मूजिब कमेटीअ जे अॻूणे मेंबर धुरियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं हाणे धुरियुनि खे खीर खंड कयो वियो आहे। जिन जा हथ बंदि कया विया उन्हनि जा हथ बि खोलिया विया। समूरनि मुतासिरनि हथ खोलण ते ख़ुशीअ जो इज़हार पिणु कयो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk